खारजन जे मुकम्मल खात्मे जो वक्त अची वियो आहे। मुल्क दुश्मन अंसर नापाक मक़सदनि जी ताड़ में वेठा आहिनि। सरहद पार का हमला थिया त उन जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। इतिहादी इतफ़ाक़ सां ई दहशतगर्दी जो ख़ात्मो मुमकिन आहे। केपी जे कुछ इलाइक़नि में बलूचिस्तान में मुल्क ख़िलाफ़ साज़िशूं थी रहियूं आहिनि। परडे में वेठल मुल्क दुश्मन अंसर प्रोपोगेंडा करे रहिया आहिनि। पाकिस्तान में भी मुल्क दुश्मननि जा सहूलियतकार मौजूद आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो नेशनल एक्शन प्लान बाबत एपेस कमेटी के इजलास के खिताब चयाई दहशतगर्दी खिलाफ सूबा वफ़ाक़ ऐं दारा गॾिजी हिकमत अमली जोड़नि। डिजिटल वास्ते पाकिस्तान खिलाफ ज़ेरोगाश पियो बने जंहिंखे हर सूरत में रोकणो पवंदो। पाकिस्तान सलामती काउंसिल में भरपूर किरदार अदा कंदो। एपेस कमेटी के इजलास में आर्मी चीफ चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं ॿिया शरीक थिया। कुरम में दहशतगर्दी न पई थिए पर ॿिनि धुरनि में झेड़ो आहे। एपेक्स कमेटी जे इजलास में कुरम मामले ते गौर वीचार कयो वियो। कुरम मसइले खे हल करण सभिनी पंहिंजो किरदार अदा कयो। केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जूं मीडिया सां ॻाल्हियूं चवे थो पीटीआई जी हुकूमत वञण खां पोइ दहशतगर्दी में इज़ाफ़ो थियो। हू मुल्क में कंहिं बि सूरत में दहशतगर्दी जी इजाज़त न ॾींदा। एनआरओ जो फैसलो हुकूमत न पर अदालतन के करण घुर्जे। पीटीआई जे बानी के सजा मिले या ज़मानत ॾिनी वञे। मसइले जो हल ॻाल्हि ज़रिए ई मुमकिन आहे। तो वाहिद हुकूमत ऐं पीटीआई विच में ॻाल्हियूं कामयाब थियनि। जेकॾहिं ॻाल्हियुनि जो मक़सद एनआरओ आहे त पोइ उन्हनि खे एनआरओ न मिलंदो। सूबे में अमन अमान जी सूरतहाल ख़राब आहे। पार चिनार ऐं कुरम में ख़ुराक दवाउनि जी खोट ऐं ॿिया मसइला आहिनि। दवाउनि जी खोट आहे। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। हमला कंदड़नि खे रिलीफ मिलंदो त हर 9 मई जहिड़ा सानिया थींदा। हिक पासे अवां माफ़ीनामा ॾियो था त ॿिए पासे ही ॿाहिरि निकिरी ग़लति ॿोली इस्तेमालु करे रहिया आहिनि। ही 9 मई ॿीहर वरजाइण लाइ तयारु आहिनि। उन्हनि खे त माफ़ी न मिलणु घुर्जे। पंजाब जी सुध समा वारी वज़ीर अस्मा बुखारी जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थी केपी जे वज़ीर अला हाउस में डफेड़ पखेड़ींदड़नि जे एज़ाज़ में तकरीब थी आहे। खेनि शाबाश ॾिनी वई आहे जेके माफ़ी वठी ॿाहिरि आया। तन खे ॿीहर मुल्क में बाहि लॻाइण जो चयो पियो वञे। डफेड़ पखेड़ींदड़नि लाइ रिआयत पाक फ़ौज तरफ़ां आई। उनखे बि ॿीहर सोचणो पवंदो। माफ़ी उनखे मिलंदी आहे जेको माफ़ी घुरंदो हुजे। वफाकी गुरबसे की सदारत हेठ नेशनल पुलिस अकेडमी बाबत इजलास। नेशनल पुलिस अकेडमी के यूनिवर्सिटी जो दर्जो ॾियण जो ऐलान। मास्टर प्लान तलब मौसम नकवी जो चवणु आहे त नेशनल पुलिस अकेडमी के आलमी मयार जो इदारो बणाए वेंदो। पढ़ेमा ऑफिसर नेशनल पुलिस अकेडमी में तरबियत ॾियण लाइ ईंदा। गुरबसे नेशनल पुलिस अकेडमी जो दौरो करे तरबियत ईंदड़ ऑफिसरनि खे फराहम कयल सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो। गुरु वज़ीर पारां तरबियत ईंदड़ ऑफिसरनि खे मयारी सहूलियतुनि जी फरहमी जी हिदायत। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून की सदारत हेठ इजलास। पीआरटी मनसूबे में देर ऐं यूटिलिटी सहूलियतुनि बाबत गौर वीचार। मनसूबो जल्द मुकम्मल करण लाइ 3 शिफ्टुनि में कम जारी रखण जो फ़ैसिलो। एयरपोर्ट वेझो कम शुरू करण लाइ सिविल एविएशन सां राब्तो करण जी हिदायत। शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त रेड लाइन पीआरटी मास ट्रांसिट निज़ाम में हिकु इनकलाबी मनसूबो आहे। मनसूबे जो मक़सद जदीद ऐं माहौल दोस्त सफ़री सहूलियतूं फराहम करणु आहे। हीउ मनसूबो ट्रांसपोर्ट निज़ाम में नए दौर जी शुरूआत साबित हूंदो। सिजावल में पढ़ी सियान का पुर करण वारे केस में 2 जवाबदार गिरफ्तार। पुरथियल मोबाइल फोन हथ। एसएसपी सिजावल अब्दुल खालिक पीरज़ादे जो चवणु आहे त पुलिस कार्रवाई करे पढ़े सिया जोड़े का पुरजी वाक़े में मुलविस 2 जवाबदारनि खे गिरफ्तार कयो वियो। हिकु जवाबदार रूपोश आहे। कुछ ॾींहं अॻु 10 मुल्कनि जो साइकिल ज़रिए सफ़र करे पाकिस्तान पहुतल पोलैंड जे सिया जोड़े का पुर कई वई हुई।
खानपुर वेझो 1.5 महीनो अॻु अगवा थियल पीरसन जो बचाव बंद भरिसां लाश हुई त इतला ते पुलिस पहुची लाश खणाई अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पीरसन जी ॻोठ पहलवान वासी अब्दुल गफ्फार तौरु सुञाणप थी। पीरसन खे 1.5 महीनो अॻु रहीमाबाद खां ॻोठ वेंदे अगवा करण बाद 2 हफ़्ता अॻु ॾोहारनि मुखबियुनि जे वारसनि खां फ़ोन ज़रिए 1 करोड़ रुपया भुंग बि तलब पियो हो। सिजावल चणे जो बरसां हथियारबंदनि हथां खीर विकिरो कंदड़ पोरे तो शबान क़तल कोट लाॾीतो जलपाणी में अब्दुल गफ्फार जलपाणी खे गोले जो खाज बणाए पियो। पाके जो कारण मालूम न थी सघियो। न्यू सईदाबाद वेझो गुम थियल नीगरे जो तारा शाख मां लाश हथ ॻोठ पीर बख्श खोसो मां 8 वरियनि जी पेमीदा खोसो गुज़िरियल ॾींहुं गुम थी वई हुई। वारसनि मूजिबि नियाणी पेर तिरकड़ सबबि शाख में किरी बुरी फोत थी वई।